दोस्तों पंहिंजा ड्रामे जी नई अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं प्यारनि खे दिलि वारनि खे सिंधी भाउरनि खे ख़ुशि आमदीद। दोस्तों अॼु रिव्यू कंदासीं मेगा सोप सीरियल पंहिंजा ॿेरी, जंहिंजा अचण वारा एपिसोड ज़बरदस्त धमाकेदार दिलचस्प थियण वारा आहिनि। छो ड्रामो हिकु बहितरीनु मोड़ ते पहुतो आहे। हाणे हसीना जो जेको चालाकियूं आहिनि, फ़रेब आहिनि, उहे पंहिंजे यार जे अॻियां बि क्लियर थी विया आहिनि, यानी जाबिर। अहिड़े हिसाब सां दोस्तों हीअ जेको औरत आहे हीअ अञा घणनि जा जुगा झण कंदी, पोइ सुधरंदी, पोइ चाकर ख़ान जी नज़रनि तां बि किरी पवंदी, जॾहिं चाकर ख़ान जे अॻे सभु सबूत ईंदा। फ़िलहाल चाकर तो उनखे अम्मा अम्मा नंढी अम्मा चवंदो थो वठे। बहरहाल एॾो आसान न आहे जो सॼी ज़िंदगी इहा ईअं ई रहंदी। हर कंहिंजो वक़्तु ईंदो आहे। हिन औरत जो हसीना बेगम जो फ़िलहाल वक़्तु आहे जिथे जाबिर जहिड़ो उठ जोड़ो जवान बि तबाह थी वियो। हीअ उहा औरत आहे पंहिंजा बचा बि खाए थी, यानी पंहिंजे भाइटे खे बराए छॾियईं, पंहिंजे रुंडे भाउ खे बि माना माफ़ु न कयईं। अहिड़े हिसाब सां जेको आहे दोस्तों हीअ कंहिंजी सॼण न आहे, हीअ मिल्कियत जे पोयों आहे। आख़िर में तव्हां ॾिसजो ईअं हसीना बेगम खे हिकु रुपयो बि इन मिल्कियत मां कोन फबंदो। जेको माल खाए थी सो खाए थी, इहो ई इनजे पेट में हूंदो। वीडियो पोइ पंहिंजी पुॼाणी थी। अगरि अपडेट सुठी लॻी त महिरबानी करे शाहिद खोसो व्लॉग यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा। अल्लाह हाफ़िज़।